नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कशमोर शहर जे ॻोठ दर मोहम्मद खोसो जे रवासी पारां गुड्डू पुलिस ख़िलाफ़ अवामी इनकलाबी मीडिया सेंटर ते कशमोर आॾो एहतजाज मुज़ाहिरो कयो। इन मौक़े ते इमरान अली खोसो, आलमगीर खोसो, अब्दुल ख़ालिक खोसो ऐं ॿियनि जो चवणु आहे त गुज़िरियल ॾींहुं गुड्डू पुलिस कशमोर शहर जे मेन बाज़ार मां असांजा 2 नौजवान नाएं क्लास जो शागिर्द फारूक ऐं पुटु अब्दुल फतेह खोसो ऐं संदसि भाउ फरहान खोसो खे खंबी गुम करे छॾियो आहे। जॾहिं त असीं गुड्डू थाणे ते पिण शागिर्दनि जी रिहाई लाइ वियासीं, पर पुलिस जो चवणु आहे त असां वटि तव्हांजा नौजवान न आहिनि। जॾहिं त ॿिए पासे राब्तो करण ते SHO गुड्डू इमरान अली भट्टी वाक़े खां अमले जो इज़हार कंदे चयो आहे त मूंखे हिन मामले जी का बि ॼाण न आहे। होॾां वारसनि जो चवणु आहे त ASI मीर दो सोलंगी 3 पुलिस वारनि सां गॾु मिली करे असांजा नौजवान खयां आहिनि। हिननि SSP कशमोर DSP कशमोर खां मुतालबो कयो त असांजा नौजवान जल्द असांखे मोटाए ॾिना वञनि, न त असीं सॼे शहर में लॉकडाउन कंदासीं। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।